बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो तव्हां सब ठीक हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। अॼु असां ग्रामर जे हिकु नए वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। इंशाअल्लाह ताला ही वीडियो तव्हां जे लाइ काफ़ी हेल्पफुल थींदो। अॼु असां पढ़ंदासीं ज़मीर इशारो। ज़मीर इशारो छा खे चइबो आहे ऐं छा जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं इंग्लिश में इनखे छा चइबो आहे। ज़मीर इशारो इंग्लिश में इनखे डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन चइबो आहे। वस्फ़ जेके किन ॿियनि शयुनि ॾांहुं इशारो कनि तिन खे ज़मीर इशारो चवंदा आहिनि। यानी ज़मीर इशारो असां उनखे चवंदासीं जंहिंमें असां कंहिं माण्हूअ ॾांहुं कंहिं जाइ ॾांहुं कंहिं शइ ॾांहुं इशारो कयूं। अचो त कुझु मिसाल ॾिसूं। मिसाल हियो, हीअ, हू, उहा, हूअ, उहे ऐं इहे वग़ैरह। इन्हनि लफ़्ज़नि मां असांखे ज़ाहिर थिए थो त इहे लफ़्ज़ असां इशारो करण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त अगरि जीअं काई शइ वेझो आहे त उन जे लाइ कहिड़ो इशारो कयूं, अगरि जीअं काई शइ परे हुजे त उन जे लाइ कहिड़ो इशारो कयूं। इन जे लाइ ज़मीर इशारे जा ॿी क़िस्म आहिनि। ज़मीर इशारे जा ॿ क़िस्म आहिनि। ज़मीर इशारो क़रीब ऐं ॿियो ज़मीर इशारो बईद। हाणे क़रीब लफ़्ज़ मां ज़ाहिर थिए थो त इहो उहो इशारो आहे जेको क़रीब वारी शयुनि या माण्हुनि या जायुनि जे लाइ कयो वञे। अचो त इन जी वस्फ़ ॾिसूं। क़रीब लफ़्ज़ जी माना आहे वेझो। जेके ज़मीर वेझो इस्मनि ॾांहुं इशारो कनि तिन खे ज़मीर इशारो क़रीब चवंदा आहिनि। यानी जेके शयूं असांजे वेझो हुजनि या क़रीब हुजनि। मिसाल हीअ ऐं हियो वग़ैरह। हीअ ऐं हियो लफ़्ज़ ॿई असां वेझो जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। यानी जेका शइ असांजे वेझो हुजे उन जे लाइ असां इहे ॿ लफ़्ज़ इस्तेमालु करे सघूं था। अचो त हाणे ॾिसूं अगरि जीअं काई शइ परे आहे त उन ॾे इशारो करण जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं। नंबर 2 ज़मीर इशारो बईद। बईद लफ़्ज़ जी माना आहे दूर या परे। वस्फ़ अहिड़ा ज़मीर जेके परे वारनि शयुनि ॾांहुं इशारो कनि या इशारे करण जे कमु अचनि उन्हनि खे ज़मीर इशारो बईद चइबो आहे। मिसाल हू, उहा, हूअ, उहे ऐं इहे वग़ैरह। इन्हनि लफ़्ज़नि मां ज़ाहिर थिए थो त कंहिं परी शइ ॾे जेका उन ॾे इशारो थिए थो। उमेद आहे त तव्हांखे हिन वीडियो मां काफ़ी मालूमात मिली हूंदी। इंशाअल्लाह ताला वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़। ख़ुदा निगहबान।